मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरिसां शाहपुर जहानिया ऐं भरपासे शोधाए करबला के भेटाऊं पेश करण जो सिलसिलो जारी आहे। इमाम बारगाह सैयद बाक़िर शाह जहानिया सादातन जी सैयद हसन मैदी जहानिया सैयद मकसूद शाह जहानिया इमाम बारगाह हुसैनाबाद लांघा गोड नूर मोहम्मद चन्ना पिड़ गोड फतेह अली पंवर ऐं ॿियनि केतिरनि ई पिड़नि ते मजलिसूं बर्पा थियण लॻियूं आहिनि। उन मौक़े ते ज़ाकिरन मौलवी इमामुद्दीन लांघा इमाम अली गोड़चाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त दीन जे असल दर्सगाह करबला जो मैदान आहे, जिते इमाम हुसैन पंहिंजे नाने जे दीन ख़ातिर पंहिंजा बछड़ा शहीद कराए इस्लाम जा ॻाट ऊंचो रखियो। जॾहिं त अंजुमन पासादारनि हज़रत अबू तालिब जे उहिदेदारनि सैयद हामिद अली शाह शमन शाह जहानिया मोहम्मद खान लगारी रुस्तम लांघा सैयद आमिर जहानिया सैयद मीर फज़ल जहानिया ऐं ॿियनि तरफ़ां हर साल वांगुरु बाबे जहानिया साफ़ी चौक ऐं ॿियनि हंधनि ते मिठे पाणी जी सबिलनि ते एतिज़ाज़ हुसैन मंज़र हुसैन अली बख्श मीसम लांघा नजम अब्बास ज़ीशान अली पारां बाबे जहानिया अॻियां हर ईंदड़ वेंदड़नि खे सबील पियारण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त पुलिस पारां इमाम बारगाह 12 सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम संभालिया विया आहिनि।